अॼु जी जेका रेसिपी आहे तमामु ज़बरदस्त आहे। पास्ता सभई इलाही शौक़ सां खाईंदा आहिनि, ॿार हुजनि वॾा हुजनि। ऐं हाणे तमामु घरनि में पास्ता ठहंदो बि आहे। डिफरेंट वेरिएशन्स इन में अची चुकियूं आहिनि। पर अॼु जेको पास्ता आहे उहे तमामु ईज़ी आहे। चाउमीन था असां ठाहियूं ऐं चाउमीन मतिलबु त स्पैगेटीज़ में कुझु तव्हां इन में ऐड कंदा पंहिंजे पसंदि जी वेजिटेबल्स ऐं इन सां गॾोगॾु इन में चिकन शामिलु कंदासीं। कुझु सॉसिस आहिनि उहे असां इन में ऐड कंदासीं। कुझु स्पाइसिस इन में शामिलु कंदासीं। त सभिनीनि खां अवल जेकी स्पैगेटीज़ आहे उहा असां बॉइल करण जे लाइ रखी आहे। डिफरेंट जेके कंपनीज़ आहिनि उन्हनि जी तव्हांखे अवेलेबल आहे, तमामु ईज़ीली मार्केट में अवेलेबल आहे, मिली वेंदी। अच्छा, जेकॾहिं तव्हां स्पैगेटीज़ में नथा ठाहिणु चाहियो त तव्हां इनखे नूडल्स में ठाहे सघो था, उन में बि इलाही सुठी लॻंदी आहे। त इनखे असां बॉइल करण जे लाइ रखियो आहे। ऐं डिफरेंट जेके असांजी शेप जा पास्ता हूंदा आहिनि उहे डिफरेंट मिनट्स में डिफरेंट कुकिंग टाइम उन्हनि जो हूंदो आहे, उन में उहो बॉइल थींदा आहिनि। त जेकॾहिं असां स्पैगेटीज़ जी ॻाल्हि कयूं त हे 10 खां 15 मिंट इनखे लॻंदा ऐं सुठे तरीक़े सां बॉइल थी वेंदी। जेकॾहिं तव्हांखे इशू ईंदो आहे त भई पास्ता जेको आहे सो जुड़ी थो वञे त तव्हां इन पाणीअ में जंहिंमें तव्हां इनखे बॉइल था कयो थोरो ऑयल शामिलु कयो ऐं उन खां बाद में तव्हां जेको तव्हांजो पास्ता आहे, जेका बि हुनजी शेप आहे, उनखे बॉइल करण जे लाइ रखो। अच्छा, हे पास्ता आहे त बॉइल थो थिए। इन खां अलावा जेके इंग्रेडिएंट्स आहिनि उहे बि मां तव्हांखे नोट करायां। कुटियल ॻाढ़ा मिर्च, छो त असां सभिनीनि खे खपे फ्यूजन। चाइनीज़ बि हुजे त थोरो हुन में देसी चटखारो ऐं चटपटो हुजणु ज़रूरी आहे। त थोरो हिन में ऐड कंदासीं कुटियल ॻाढ़ा मिर्च। ऐं इन में सेसमी सीड्स असां शामिलु था कयूं, तिर जंहिंखे चवंदा आहिनि, अच्छा तिर हिन में ऐड कंदासीं। ऐं इन में असां शामिलु था कयूं चिकन जो कीमो। ऐं इन सां गॾोगॾु कारा पिसियल मिर्च इन में शामिलु कंदासीं। चिली सॉस, सोया सॉस तमामु ईज़ीली मार्केट में अवेलेबल आहे, उहो असां इन में ऐड कंदासीं। थोरो थूम जो पेस्ट इन में शामिलु थींदो। ऐं जेकॾहिं असां भाॼीअ जी ॻाल्हि कयूं त शिमला मिर्च आहे, गोभी ऐं सावा बसर, गजर। हाणे गर्मी अची वई आहे त गजर तव्हांखे मिलंदी, उहो ऑरेंज कलर जी जेका गजर आहे उहा मार्केट में अवेलेबल आहे, त उहा असां हिन में ऐड कंदासीं। ऐं जेको पास्ता असां बॉइल करण जे लाइ रखियो आहे उनखे बि चेक कंदा रहंदासीं। जीअं ई उहो बॉइल थी वेंदो त उनखे थधे पाणीअ सां गुज़ारींदासीं। ऐं उन खां बाद में उनखे तव्हां छन्नीअ में विझी करे रखो ऐं जॾहिं ज़रूरत हुजे त तॾहिं उनखे इस्तेमालु कजे। अच्छा, थोरो इन में अञा टाइम आहे। इंग्रेडिएंट्स मां अव्हांखे चेक कराया आहिनि, तव्हांखे उन्हनि जा नाला ॿुधाया आहिनि। हाणे उन्हनि जी थोरी जे कटिंग आहे उहा बि कंदा हलूं। अच्छा, इन सां गॾोगॾु अॼु तयारु थो थिए चाइनीज़ पकोड़ो। गजर आहे, गजर सां गॾु असां थोरा जेके सावा बसर आहिनि उहे हिन में ऐड कंदासीं। जीअं तव्हांखे सुठो लॻे थो बसि ईअं तव्हां इन जी कटिंग कयो। मां जूलियन में इनखे कट थी कयां ऐं कोशिशि कजो त तव्हांजी जेका कटिंग आहे उहा सेम हुजे, त तव्हांजी जेका बि रेसिपी तव्हां ठाहियो था उहा ॾिसण में बि ॾाढी ख़ूबसूरत लॻंदी। चलो, थोरी असां जूलियन में कट कईसीं। शिमला मिर्च हिकिड़ो पीस मां खयो आहे शिमला मिर्च जो, वॾे साइज़ जो, ऐं उनजी असां कटिंग था कयूं। बसि पास्ता खे बि 1 खां 2 मिंट अञा बॉइल कंदासीं ऐं इन खां बाद में हिनखे थधे पाणीअ सां गुज़ारींदासीं। अच्छा, उनजो मक़सदु इहो हूंदो आहे त जेका कुकिंग आहे उनखे असांखे स्टॉप करिणो आहे। जेकॾहिं तव्हां इहो कमु न कंदव त पास्ता में जेका कुकिंग आहे उहा हलंदी रहंदी ऐं पोइ तव्हांजो जेको पास्ता आहे उहो स्टिकी थी सघे थो, छो त हिन में इलाही स्टार्च हूंदो आहे चांवरनि वांगुरु। त उनखे कढणु जेको आहे उहो इलाही ज़रूरी आहे। अवल हिनखे छन्नीअ में छाणींदासीं ऐं उन खां बाद में हिनखे थधे पाणीअ सां हिकिड़ो वॉश ॾींदासीं। हिकिड़ी वॾे साइज़ जी वोक तव्हांखे खपे। जेतिरो इन जो साइज़ वेकरो हूंदो त तव्हांखे कुकिंग में आसानी थींदी। बसि थोरो इनखे गरम थियण था ॾियूं जेसीं ताईं असां पंहिंजे वेजिटेबल्स जी कटिंग कंदासीं। थोरो मां इन में ऐड थी कयां ऑयल। थोरो ऑयल शामिलु कयोसीं ऐं जेका चिकन जो कीमो आहे हुनखे थोरो फ्राई कंदासीं थूम जे पेस्ट सां गॾु।
अच्छा थूम जो जेको पेस्ट आहे उनखे तमामु घणो नाहे कुक करणो, बसि थोरो ऐड कंदासीं। जीअं ई थोरी ख़ुशबू अचणु शुरू थी वेंदी हिन में असां शामिलु कंदासीं चिकन जो कीमो। फ्लेवर अञा बि सुठो थी वेंदो आहे। अच्छा वेजिटेबल्स सां गॾु बि तव्हां चाउमीन ठाहे सघो था, पर थोरो चिकन ऐड करण सां जेको फ्लेवर आहे उहो सुठो थी वेंदो आहे। ऐं ॿार जेके आहिनि से तमामु शौक़ सां वेजिटेबल्स कंज़्यूम कंदा आहिनि पास्ता सां गॾु। थोरो शामिल कयोसीं कीमो। हिन जो जेको स्टोव आहे उनखे बि थोरो घटि था कयूं। जॾहिं असां वेजिटेबल्स ऐड कंदासीं पोइ असां हिनखे हाई फ्लेम ते कुक कंदासीं। अच्छा ये अची वई शिमला मिर्च, कैबेज ऐं जेको साओ बसर आहे उनजो छड़ो जेको वाइट वारो पार्ट आहे उहो असां इस्तेमालु कंदासीं, ऐं जेको ग्रीन वारो असांजो पार्ट आहे उनखे यूज़ कंदासीं जॾहिं बिल्कुलु लास्ट में। जीअं असां पंहिंजे देसी खाधे में धाणा ऐड कंदा आहियूं, बिल्कुलु ईअं।